अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां अब्दुल मोमिन जणो तव्हां ख़बर ॾियो था त जोना मोरी लॻ ॻोठ अलाबख्श कुबर खां वारसिली शाह वेंदड़ रोड केतिरनि ॻोठनि जो शहरनि ऐं आसपास जे इलाइक़नि खे मिलाइण जो वाहिद ज़रियो आहे जेको गुज़िरियल 30 सालनि खां हिते जे चूंडियल नुमाइंदनि ऐं हुकूमत जे अदम दिलचस्पी सबबु तबाह थी वियो आहे, जंहिं सबबु एतिरनि ई ॻोठनि जा रहवासी अनेक मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां रिपोर्ट करे रहिया आहे साजिद रिंद। जी मुमिन, हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां ॻोठ अलाबख्श कुबर खां वारसिली शाह ताईं वेंदड़ रोड जेको अॻिते वञी बैरा टाउन खे टच करे थो। हीअ रोड इंतिहाई ज़बून हाली जो शिकार आहे। हितां जे इलाइक़े वासियुनि खे काफ़ी मुश्किलातूं पेश अचनि थियूं, ख़ासि करे जॾहिं बरसातूं पवनि थियूं। बरसातुनि में हीअ रोड मुकमिल पाणी में ॿुॾी वेंदो आहे ऐं ॿियो रोड जितां किथां खां हीअ रोड टुटल आहे जंहिंखे मुरमत जी ज़रूरत आहे ऐं काफ़ी असां अहिड़ा आहिनि जेके अञा ताईं अनकम्पलीट आहिनि, कंप्लीट न आहिनि थी सघिया। उन लाइ हिते इलाइक़े वासी ॾाढा परेशान थींदा आहिनि। ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि खे जॾहिं कंहिं एमरजेंसी सूरत में हॉस्पिटल वञिणो हूंदो आहे, स्पेशली जॾहिं को डिलेवरी जो मसइलो हूंदो आहे या सुबुह जे टाइम ते ख़ासि करे ॿारनि खे स्कूल अचण वञण जे लाइ, उनखां पोइ राति जे टाइम ते अञा वधीक दुश्वारी थींदी आहे छो जो भॻल रस्तो आहे, गाॾियूं आहिस्ता हलंदियूं आहिनि जंहिंजे करे पुरूं वारदातियूं हिकु अधु क़तल थिया आहिनि हिन रोड ते। उनजे करे हितां जे इलाइक़े वासियुनि खां असीं पुछंदासीं त उनजा छा व्यूज़ आहिनि, उनजो छा चवणु आहे। भाईजान हिन रोड खे तक़रीबन ईअं सम्झो त 32 साल थी विया आहिनि। 90 खां वठी हींअर 2022 पियो हले, सम्झो 32 साल हिन खे थी विया आहिनि त इन रोड ते असां हलूं पिया राति ॾींहुं। इन रोड सां बीमारी आहे, बड़ी आहे, सभु इन रोड सां आहे। ऐं पंहिंजो हिन रोड नवाब शाह ऐं काज़ीमन जो लैंक रोड आहे, सम्झो साइड हिकिड़ो रोड आहे जेको पाण में मिलनि था। काफ़ी हिन में ॻोठ आहिनि। गुरदास जो बंगलो आहे, हाजी अली कुल रिंद आहे, लाल मोहम्मद राहू आहे, हाजी उमर बिरोही आहे, दामन रिंद आहे, सबर ख़ान रिंद आहे, हाजी ख़ान ख़ासकली आहे, गुलबेग गबोल आहे, तोतो ज़रदारी आहे, छुटन जा ॻोठ आहिनि, मीरसन मलोखानी जो आहे, मीरन साबकी जो ॻोठ आहे। तक़रीबन काफ़ी ॻोठ आहिनि, पर हिते काफ़ी अरसे खां वठी इन रोड सां इहो हालत आहे। हिते बीमारी बड़ी में माण्हू मरियो वञनि, शहर न पुॼनि, गाॾी न मिले, रक्षा पंचर थियो पियो वञे, गाॾियूं पंचर थियो पियो वञे। जंहिं मिसकिन खे मोटर साइकिल आहे उहो मोटर साइकिल ते भॼियो पवे, सरहदी वारा गाॾियुनि ते अचनि वञनि था, पंहिंजी ॾुखियाई में टाइम वक़्तु गुज़ारे था वञनि। भई ग़रीब तबिको हिन रोड सां तमामु परेशान आहे। साईं हीअ रोड तक़रीबन 2010 में ठहियो आहे ऐं कमु हिन जो मुकमल न थी सघियो अञा ताईं। हालांकि बरसातूं पइजी वियूं, ॿोॾायो, उनखां पोइ यकी मुकमल कमु रुकिजी वियो आहे। ख़बर न आहे त उहो बजट वरी अलाए काॾे वियो। असल में पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे। असां यकी 20-30 सालनि खां वठी पीपल्स पार्टी खे वोट ॾींदा पिया अचूं, हुनजा वोटर हुयूं। उनजे बावजूदि अॼु ताईं को बि यानी पीपल्स पार्टी जो हिते को मेंबर को अॻुवाण अञा ताईं असां वटि कोन पहुतो आहे। ऐं बरसातनि में असांखे तमामु हिते मुश्किलातूं आहिनि। ज़ाहिर आहे बीमार माण्हू आहिनि या के ॿी मजबूरियूं आहिनि त असांखे माना को बि रस्तो न आहे निकिरण जे लाइ। सरदार जाम तमाची उनड़ आहे, असां हिन खे वोट ॾींदा आयासीं यकी अञा ताईं माना को बि लहणो ई कोन हुयो अथनि त हिन रोड खे छो छाजे करे मुकमल न थियो आहे। मुतालबो इहो ई आहे त बिलावल भुट्टो ज़रदारी खां ऐं ॿियनि खां त हिन रोड जो कमु जल्द ई जल्द मुकमल कयो वञे। दोस्तो भाइरो, हीअ जेका रोड आहे यानी हीअ कुबरनि खां वारसिली शाह वेंदड़ जेको आहे सो तमामु जेको आहे भॻल आहे, वॾो वक़्तु थियो आहे। यानी पथरनि ते आहे, कंहिं बि हिन खे न ठहिरायो आहे। जेको ठहिरायो चवनि था उहो मरी वियो आहे। असांखे का मालूमात न आहे। बाक़ी असां जॾहिं बि ट्रिपूं था हितां अचूं था वञूं था ॾाढी तकलीफ़ थी थिए तो तमामु आमीन। तो तमामु जेके वॾा साथी आहिनि हिन रोड जे हिसाब सां मालिक आहिनि, उन्हनि खे दरख़्वास्त आहे त हिन रोड जो को बंदोबस्तु कयो वञे ताकी आवाम सुहिणे नमूने सां हितां टपी वञे। शुक्रिया। तक़रीबन असांखे माना यादगिरी आहे त असां इन पथर सां हलूं पिया सर। ख़बर न आहे जो ही आहे, अलाए कच्छ जो इलाइक़ो आहे, अलाए अञा वाही पवंदी आहे, ख़बर न आहे कहिड़ो इलाइक़ो आहे असांजो। पर चवनि था आहे नवाब शाह साईं वॾे जो तक आहे, साईं सरदार आसिफ़ ज़रदारी जो MP आहे तारिक मसूद, उहो त असां अॼु ताईं ॾिठो बि न आहे। असां अची मरण कढी थियासीं, मासूम आहे। उन टाइम खां वठी पथर पिया आहिनि, इहे पथर अञा पिया आहिनि, उभा लॻाए पिया आहिनि। गाॾियुनि जा टायर बि ठकाऊं ॾींदा वञनि, उहो वञूं डिलेवरी लाइ त उहो ग़रीब आहे, अध में कंहिं मरे वञनि की अध में शुक्र आहे ख़ैरु थियो वञे, वरी मोटो वञे, वरी शहर ताईं नथा पुॼूं। हाणे कंहिंखे चऊं दाहूं करे करे छिता थी वञे, हाणे बसि चुप करे वेठा आहियूं। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त असांखे जल्द खां जल्द ई रोड ठाहिराए ॾिनी वञे ताकी असीं वधीक मुश्किलातुनि ऐं ॾुखियाईनि खां बची सघूं। कैमरामैन राजिद अली ख़ासकली सां गॾु साजिद रिंद, नाज़ न्यूज़ काज़ीमन। तव्हांजे पंहिंजे स्टार जूना मोरी हर क़िस्म जो AC DC सोलर सिस्टम बारे दस्तियाब आहे। प्रोपराइटर अरशद अली।